दासिल वफ़ाक़ी आईनी अदालत कारूंजर बाबत केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस अमीनुद्दीन डी सरप्राई में रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। सिंध सरकार जो वकील न हुजण करे अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। वाज़े रहे त सिंध हुकूमत कारूंजर जी कटाई रोकण बाबत सिंध हाई कोर्ट जे फैसले के सुप्रीम कोर्ट का पोइ आईनी अदालत में चैलेंज कयो आहे। ॿिए तरफ़ सिंध सरकार जी अपील खिलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते अॼु सॼी सिंध में वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे ॾियूं पिया। वफ़ाक़ी आईनी अदालत कारूंजर बाबत केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरप्राई में रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। सिंध सरकार जो वकील न हुजण करे अदालती केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। वाज़े रहे त सिंध हुकूमत कारूंजर जी कटाई रोकण बाबत सिंध हाई कोर्ट जे फैसले के सुप्रीम कोर्ट का पोइ आईनी अदालत में चैलेंज कयो आहे। ॿिए तरफ़ सिंध सरकार जी अपील खिलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते अॼु सॼी सिंध में वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो आहे।